बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा बारो अॼु असां दाल अखर जा आवाज़ पढ़ंदासीं। दाल अखर जे आवाज़नि मां ठहियल लफ़्ज़ पढ़ंदासीं ऐं लफ़्ज़नि मां असां जुमिला ठाहींदासीं। अचो त पहिरीं तव्हांखे लफ़्ज़ ॿुधायूं जंहिं लफ़्ज़ जे शुरूआति में दाल जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे विच में दाल जो आवाज़ु अचे थो, जंहिं लफ़्ज़ जे आख़िर में दाल जो आवाज़ु अचे थो। दर्द, दोदल, दुरूद, इहे हुआ टे लफ़्ज़। हाणे तव्हांखे उहो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं जंहिंजो तव्हांखे कमेंट्स करे मतिलबु ॿुधाइणो आहे लफ़्ज़ जो। उहो आहे दीब। दालीअ जहिड़ी दी ॿे ज़बर ॿ दीब, इहो लफ़्ज़। हाणे अचो त असां दाल अखर जा आवाज़ लिखणु सिखूं। दाल खे लिखण जे लाइ मथां छिके लाइन ते आणे ऐं हीअं करे ऐं मथां ज़बर ॾिबी आवाज़ु निकिरंदो द। दाल खे लिखण जे लाइ साॻे नमूने सां मथां छिके हेठि आणे ऐं हेठां लीक ॾिबी त आवाज़ु थींदो द। दाल खे लिखण जे लाइ मथां छिके सिट ते आणे ऐं मथां पेश ॾिबो आवाज़ु निकिरंदो द। दाल खे पोयां अलफ़ ॾिबो त मंद जो आवाज़ु थींदो दा। दाल खे पोयां वाह ईंदो त आवाज़ु थींदो दो। दाल खे वाव सां गॾु ज़बर ॾिबी त आवाज़ु निकिरंदो दो। दाल खे वाव सां गॾु पेश ॾिबो त आवाज़ु निकिरंदो दू। दाल खे पोयां ये ईंदी त आवाज़ु निकिरंदो दे। दाल खे गॾु पोयां ये सां गॾु ज़बर ईंदी त आवाज़ु निकिरंदो दए। दाल खे ये सां गॾु ज़ेर ईंदी त आवाज़ु निकिरंदो दी। इहे हुआ आवाज़ द, दे, द, दा, दू, दो, दू, दे, दे, दी। हाणे अचो त हिननि जा लफ़्ज़ लिखूं। पहिरियों लफ़्ज़ आहे दाल जे ज़बर जो। दाल ज़बर द, रे पेशो र, दर। हाणे उन खां पोइ आहे ज़ेर जो। दाल ज़ेरे दे, लाम ज़ेरे ले, दिल। उन खां पेश जो आवाज़ु आहे दाल पेशो द, काफ अलफ़ का, नून पेशो न, दुकान। पोइ आहे दाल जो अलफ़ सां दाल अलफ़ दा, लाम ज़ेरे ले, दाल। उन खां पोइ आहे वाव वारो दो ल त। दाल वा दो, लाम ज़बर ल, ते ज़बर त, दौलत। हाणे लिखंदासीं दाल वा ज़बर दो, अलफ़ मद आ, रे अलफ़ रा, दो आरा। दाल वा पेशा दू, दाल पेशो द, दूध। दालिए दे, हाइए ही, ते ही। उन खां पोइ आहे ज़बर वारो दाई, दालिए ज़बर दए, नून पेशो न, दाइन। दालिए ज़ेरे दी, नून पेशो न, लफ़्ज़ ठहियो दीन। इहे हुआ लफ़्ज़। ज़बर जो दर, ज़ेर सां दिल, पेश सां दुकान, मंद सां दाल, वाव सां दौलत, दो आरा, दूध, देही, दैन, दीन। इहे हुआ लफ़्ज़। हाणे इन्हनि खे आणिबा जुमिलनि में कमु। हाणे हिननि लफ़्ज़नि जा मतिलबु ऐं उन्हनि खे जुमिलनि में कमु आणींदासीं। पहिरियों आहे दर। दर माना चौकठ। अदा दर ते नबीह। दिलि जिस्म में उज़वो हूंदो आहे। अदा मुंहिंजी दिलि ॾाढी धड़के थी। वरी उन खां पोइ आहे दुकान। दुकान माना हट।
अदा ही दुकान कंहिंजो आहे। वरी उन खां पोइ आहे दाल। चणनि जी दाल महांगी आहे। दौलत माना मिल्कियत। असांखे दौलत न घुरिजे। द्वारा सिखनि जो मंदरु आहे, उनखे चइबो आहे द्वारा। अदा ही सिखनि जो द्वारा आहे। वरी उन खां पोइ आहे दूध। दूध लफ़्ज़ जी माना आहे दूहो। अदा घणो दूध न कर। देही लफ़्ज़ जी माना आहे बदन। अदा मुंहिंजो देही दुखे थो, दर्द थो करे। दैन खणत। अदा हिन खे दैन ॾे। दीन मज़हब। असांजो दीन इस्लाम आहे। इहे हुआ अॼु जा लफ़्ज़। उन्हनि खे जुमलनि में कमु आंदोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा ऐं यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।